अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबाला बिन खरनि बैट बाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिन खरनि ते चटा बेटी पार्ट नंबर 37। यादि घणो आहे हुस्न इख़लाक़ सवायो दोस्तो, कम पवे त कल पवे इहो थिए त कमायो दोस्तो। तव्हां ॿुधो ख़ुलूस उल्फत जो को अहिड़ो आहे वायो दोस्तो, किन किन में आहे मिड़ई हुस्न सवायो दोस्तो। तव्हां ईमानदारी सां अमानतदारी सां एहसान करण सां तइलीम इल्म सां दिलि लॻायो दोस्तो। तव्हां सादगीअ सां अदब एतिराम सां प्यार मोहबत सां गुफ़्तगू गुफ़्तार करियो था त को आहे उञायो दोस्तो। तव्हां गुफ़्तगू गुफ़्तार प्यार मोहबत सां करियो, मटा ताना महिणा ॾेई दिलि रंजायो दोस्तो। तव्हां नज़र अंदाज़ करे मख़सूस अंदाज़ में दिलि आज़ारी उन्हनि परहेज़गारनि ते एहसान करे न जतायो दोस्तो। तव्हां दिलि सां ॾेई जिन खे टरकायो न उन्हनि खे वाइदे वफ़ाई करे वाइदनि खे निभायो दोस्तो। तव्हां नरमी नेठाई करणो दरगुज़र हिल्म निवड़त ग़ौरो फ़िक्र शुक्र गुज़ारी कई उन्हनि कमायो दोस्तो। तव्हां सोचियो महिनत जो जज़्बो आहे करणु भलाईअ जे कमनि में, जेके बि पोरियो कनि था उहो सजायो दोस्तो। तव्हां ॿुधो मुशाहिदो करियो के वरी कनि था शीरी ज़बान तेज़ छुरी, ज़ोरी कंहिंजो बिन माल फॿायो दोस्तो। तव्हां ये पंहिंजो नेक मक़सद माणण सां मिठू इश्क़ जे नाहे ताहे सभु अजायो दोस्तो। तव्हां सुठी ॻाल्हि करियो, सुठी ॻाल्हि बि करिणो आहे भली कंहिंजी, अॻे खे बि पुछण खां न लवायो दोस्तो। तव्हांजो दीन व दुनिया भलाईअ जे कम करण में मिठू इश्क़ जे नाहे ताहे सभु अजायो दोस्तो। तव्हां ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ईदा ज़रूर मूंखे आहे तव्हां ते एतमाद। अदल मुंहिंजो मूंखे ज़ौक़ आणे ॾींदो, जंहिंमें मूंखे बेलन सां गॾु पैकेज कराए ॾींदो। दूर आहे ज़मानो राणल मूंखे वारद आणे ॾींदो, जंहिंमें मूंखे बेलन सां गॾु पैकेज कराए ॾींदो। डोराहे ते बीठो आहियां सजण खां गस जो पुछां, राणल मुंहिंजो मूंखे टेली नूर आणे ॾींदो, जंहिंमें मूंखे बेलन सां गॾु पैकेज कराए ॾींदो।